सांगड़ मां जान मोहम्मद अबरो जी रिपोर्ट मुताबिक मरकज़ी इमाम बरगाह बाब हैदर रुकन बरात अलामा सैयद समर अब्बास नकवी यौम आशोरा जे मजलिस अज़ा खे खिताब कंदे चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मैदान करबला में अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो हो। उन ते असां सभिनी मुसलमाननि खे अमल करणु घुरिजे। अलामा समर अब्बास नकवी चयो त करबला जो वाक़ियो यज़ीद ख़िलाफ़ हिकु जहाद हो। हुन में फ़तह हिक जी थी छो जो असांजो हुसैन हक़ ते हो। मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शान में मजलिसूं कराइण सां गॾु न्याज़ हुसैन अलैहिस्सलाम करणु हिकु सचे मोमिन जी निशानी हूंदी आहे। रुकन बरड़ा जा मोमिन उन मां हिकु आहिनि जेके हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾिनल अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ हमेशह जीअं हींअर बेअॻभरा आहिनि। मजलिस में आयल मोमिननि में हिकु ज़वार हाजन बबर मुमताज़ अली ख़ासकेली ऐं ॿियनि पारां न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो वियो।